कलमो पढ़नो कबूल थई त तोखे भाव चवण जी ज़रूरत न आहे मां होई तुंहिंजो भाव थी वेंदुसि। अगर कलमो तूं कोन पढ़ंदे त कलमे न पढ़ण जे करे तुंहिंजो इतवारा कोन पढ़ंदुसि। इन कलमे न पढ़ण जे करे असां पंहिंजा सगा भाउर छॾे ॾिना त तूं केरु थींदो आहे जो मां तुंहिंजो भाव थींदुसि। मां बाबा भाव कोन थींदुसि। असां उन्हनि जा भाव थींदासीं जेके मुस्तफ़ा जो कलमो पढ़ंदा। असांखे दुनिया जूं शयूं कोन थियूं घुरिजनि। असांखे रसूलुल्लाह जी दामन थी हुजे। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां त ठात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। आशिक़नि जी ॿोली आहे, उन्हनि जी सुञाण आहे, उन्हनि जो अक़ीदो इहो आहे, उन्हनि जो एतिक़ाद इहो आहे। सहाबनि सॻोरनि जे अक़ीदे खे तव्हां निहारियो, उन्हनि जे एतिक़ाद खे निहारियो। फरमाए थो मुंहिंजो कॾहिं बि भाव कोन थींदुसि। भाव तॾहिं थींदुसि जॾहिं मुस्तफ़ा जो कलमो पढ़ंदे, जॾहिं हुज़ूर जे कलमे न पढ़ण जे करे पंहिंजा मिट माइट छॾे ॾिना, पंहिंजा अज़ीज़ क़रीब छॾे ॾिना, हथ प्यादियूं छॾे ॾिनो। उन हुज़ूर जे असहाबनि ते माण्हू जे अक़ीदे खे ख़राब करण जे लाइ अवी एतिराज़ उथारियो था, शक ऐं शुबा पैदा कयो था। जेकॾहिं केरु पैदा कंदो त अहले सुन्नत वारा वरी जवाब ॾियण वारा बि मौजूद आहिनि। जो सुभान अल्लाह तॾहिं ॾियां चओ तॾहिं ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मां तव्हांखे हिकिड़ो हवालो थो ॾियां मलफूज़ा शरीफ़। हज़रत सैयद अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दरबार में आयो। ग़ालिबन उन नालो आहे पीर मोहम्मद तालपुर। सैयद अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जे खिदमत में अचे थो। अञा मुरीद कोन्हे। हज़रत सहाबा किराम जे बारे में, हुज़ूर जे असहाब जे बारे में उनखे शक हा शुबहा हा हज़रत सैयद अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जे अॻियां थी पेश कई। अर्ज़ करे थो इब्ना खिलाफत हक़ हज़रत अली जी हुई तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खिलाफत जे मसनद ते कीअं वेठा। अज मेरा फजल की हक़ हज़रत अली जो हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेठो वो तजा वधी करे एतराज़ कंदा आहिनि। मुंहिंजा साईं हज़रत अली साईं जो पंहिंजो फरमान आहे। मौला अली खां ख़ुदि इहो सवाल कयो वियो हो तव्हां हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मसइले ते कीअं विहारियो। सैयदना अली मुर्तज़ा फरमायो ॿुधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आख़िरी अयाम में इमामत जे मसइले जे मथां नमाज पढ़ाइण जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो इंतिखाब कयो। सुभान अल्लाह। मां भी मौजूद हुयुसि, बीमार को न हुयुसि, गायब को न हुयुसि, बाहर को न हुयुसि, मदीने में मौजूद हुयुसि। सहाबी असां मौजूद हुयासीं। सहाबनि जी मौजूदगीअ में अली साईं फरमाईंदा मौत मौजूद हुयुसि मुंहिंजे मौजूदगी में नबी करीम अलैहिस्सलाम इमाम जे मुसल्ले जे लाइ नमाज़ पढ़ाइण जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो इंतिखाब फरमायो। तो जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खे असांजे दीन जे इमामत जे लाइ मदीने वारे मुंतखब फरमायो उन अबू बकर सिद्दीक़ खे असां पंहिंजी दुनिया जे इमामत जे लाइ मुंतखब कयो। दीन जो मुक़ाबिलो नमाज़ आहे। असांजे नमाज़ जे इमामत जे लाइ नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत अबू बकर जो इंतिखाब कयो। मां मौजूद हुयुसि, मां गायब बि कोन हुयुसि, मुंहिंजे हुजण जे बावजूद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो इंतिखाब थियो। हुज़ूर इमामत जे लाइ, नमाज़ जे इमामत जे लाइ, दीन जे इमामत जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चूंडियो। असां वरी पंहिंजे दुनिया जे इमामत जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चूंडे छॾियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत सैयद अली रज़ियल्लाहु तआला अन्हु पीर मोहम्मद तालपुर खे फरमायो तव्हांखे जवाब ॾिनो। हुन शक शुबहो ज़ाहिर कयो पाण असहाबल सबूर जे दिफ़ा में जवाब ॾिनो। सुभान अल्लाह। तो जेकर असहाबल सबूर जे दिफ़ा करो
काल परे फिरी दी अल्लाह ने कुरान के मुताबिक लिया, हुजूर ने हदीसुन के मुताबिक लिया, औलियाए कामिलीन जो भी करी गया असाजे मुर्शिद हजरत की से रोज़े अली रज़ी अल्लाह ताला ने जो करी गया तेरा साथ सवेरे दे मथा शक शुबे पैदा करे दी कोशिश करे तो के पर वक्त जवाब मिले वने। हजरत की से रोज़े अली रज़ी अल्लाह ताला ने फरमाया सैयदना अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने दिठो तेन इमामत दे ला वधिक समा अहल हजरत अबू बकर सिद्दीक इन मनसब दे वधिक अल्लाह को हजरत अबू बकर सिद्दीक तेरे हजरत अबू बकर सिद्दीक ने इंतखाब कयो ऐ उन खां बाद में पाण इन इमाम दे ला हजरत अमीर उमर के समझाओ तेरे करे उन जो इंतखाब कयो पाण न था हजरत अमीर उमर के अके कयो हजरत उस्मान सुन्नूरे दे आयो मौला अली जो समझो इन इमामत के हलाल देला इन कारवार के हलाल देला इन तमाम मनसब देला वधिक अहल हजरत उस्मान ज़ुल्लुरैला ते करे पाण उन जे पुछा लगा उन जे हथ ते बैत कयो ऐं चौथे नंबर ते हजरत अली से जे खिलाफत जो ज़मानो आयो अबू बकर सिद्दीक के पहिरे नंबर ते इन जे करे मुंतखब कयो वियो हजरत अली से खुद समझो त इन मनसब दे लायक सा समूरन मजा मुंह समेत सा समूरन मां वधिक लायक वा अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह। खुदा शरीफ में एक जायत की से रोज़े अली अल्लाह ताला ने फरमायो त कामिल जे दरबार में एड़ी सच्चाई सा अचण घुर्जे जेड़े तरीके से हजरत अबू बकर सिद्दीक सच्चाई से मुस्तफा के दरबार में लुकमान रहमतुल्लाह अलैह हजरत पी से रोज़े वाले के अर्ज कयो किबला को मालूम असा के जवन था त बाबा तवा जैसी ताई मुर्शिद जे सूरत जो दीदार न कयो तेसी ताई तवा के करार वठो थे ताजी कैफियत एड़ी है माना तवा सूरत में मुक़य्यद आयो माना का खाली आयो माने ने माना दे तवा जो तवज्जो है सिर्फ सूरत दे ना बेकरार बैठायो सो हु जब था त तवा का असा वधिक आयो दलील जंदा हजरत ओवैस करनी जो हजरत ओवैस करनी रज़ी अल्लाह ताला ने ताबईया हुजूर जे ज़माने में हो पर हुजूर जे दीदार दे ला अची कोन सके हो वो दलील इन मां वठंदा हजरत ओवैस करनी हुजूर जो दीदार कोन हो माना सा मोहब्बत रखे हुए हो जो ज़ाहिरी तरह सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कोन करे सके हो तेजे कर हजरत ओवैस को कमाल जे मकाम ते वनी पहुंचो इन मां दलील उठा वठल तमार वो सूरत जे पुछा लगा पिया हो मन दे तवज्जो कोने ओवैस करनी माना सा मोहब्बत रखी को कमाल जो दर्जे के पातो कमालियत के वरी हासिल कयो अवा में वरी ई आयो माना तवा सूरत वारन खां असा जे के माना वारा हो वधी आयो हजरत पी से रोज़े अली अल्लाह ताला ने जवाब दियो बुलंद आवाज से सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। पी से रोज़े वाले रज़ी अल्लाह ताला ने फरमायो हजरत ओवैस करनी बराबर को अची सके पर छोड़ना पेजे अपर वालिदा दे हकन जे अदा करने मसरूफ हो तेजे करे हाजिर को थी सके हो पर पाण फरमायो मां तवा ना पुछांदो हिकड़े पासे ने हजरत ओवैस करनिया ए पासे ने हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु शान को दे वनवा रुतबो को दे वनवा मकाम को दे वनवा सही हजरत अबू बकर सिद्दीक जो मकाम वनवा हजरत से रोज़े वाले रज़ी अल्लाह ताला ने फरमायो इतनी सबब यो हो जो हजरत अबू बकर सिद्दीक की सोबत हासिल हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार में हुजूर दे सूरत जो भी दीदार करे तेजे करे सोबत दे करे हजरत अबू बकर सिद्दीक के वो मकाम नथिया जे ते एतराज कया त तना सिर्फ सूरत में मुक़य्यद हो वो सूरत के सोदा हुआ न सो करार को न बराबर माना सा मोहब्बत रखण घुर्जे सूरत जो जे दीदार पूरी त उन सा रुतबो मथे थींदो आ सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो पान फरमाया हुक्म अबी बकर व शुक्रुहु वाजिब अला उम्मती। हुजूर फरमायो त मुझे हजरत अबू बकर सिद्दीक जी मोहब्बत है हजरत अबू बकर सिद्दीक जो शुक्र करो मुझे उम्मत दे मथा वाजिब है उम्मत मुझे ते वाजिब है हजरत अबू बकर सिद्दीक सा मोहब्बत करे तो जो उम्मत ते इयो भी लाजिम है त हजरत अबू बकर सिद्दीक जो शुक्र अदा करे। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो हुजूर फरमाए जब मेराज दी रात मथे वयस चए पे आसमान वटा मां गुजरियो चए पे आसमान वटा जो गुजर थियो मूड थो त जंहिं जाए ते मुझे नालो लिखला मुझे नाले सां गॾो गॾो पुछां वरी अबू बकर सिद्दीक जो नालो लिखल हुयो। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। सैयदना अबू बकर सिद्दीक जो हुआ ओ शान मकाना अबू बकर सिद्दीक ये करे जमीन दे मथा का गाल करे तो उन दी तस्दीक अल्लाह आसमान में फरमाइंदो आ। सुभान अल्लाह। यहूदी के जाए ते गद बैठा सैयदना अबू बकर सिद्दीक उन वट वया उन यहूदी के यहूदी हो फखाज जो नालो हो सैयदना अबू बकर सिद्दीक ने फरमायो फखाज अल्लाह जो खौफ कयो तुझो खुदा का हुजूर जे मथा करने भले मुसलमान थी वयो आसमानी किताब तू पढ़े वेठो तौरात में मुस्तफा दी तारीफ इंजील में हुजूर दी तारीफ जन आसमानी किताबन में मुस्तफा दी तारीफ मौजूद है तेरे करे हुजूर दे कलमो पढ़ो मुसलमान थे नमाज पढ़ो ज़कात दो अल्लाह के कर्ज़े हसना दो खैरात कयो कर्ज़े हसना जो मतलब खैर खैरात कयो बसीरन के दो यो कर्ज़े हसना है क़यामत में अल्लाह तआला जो अजर अता फरमाई दो। फखाज जवाब में हजरत अबू बकर सिद्दीक के अर्ज करे तो अबू बकर सिद्दीक के तो जब अबू बकर इन जो मतलब हुआ तो अल्लाह माअज़ल्लाह फकीरा मोहताजा जो असा का कर्ज़े हसना जो मुताल में तो करे सैयदना अबू बकर सिद्दीक उठी बैठा पाए फरमायो फखाज जे करे असांजे विच में मुआदे कोन हुजे हा बात को जिंदा कोन छया हा कदो करे छया हा पर मुआदे जी पासदारी दे नया कदो के कोन थकया पान हथ खया जमात करी फखाज के हया उन खाबाद में पान वापस दिया फखाज उतान को सिधो हुजूर के दरबार में आया नबी करीम अलैहि सलाम के शिकायत करे तो अबू बकर सिद्दीक जी इब्लागु के अबू बकर सिद्दीक जमात हया हजरत अबू बकर सिद्दीक भी मौजूद हुजूर फरमायो अबू बकर कर खबर फखाज तुझी शिकायत हो करे तो लगे जमात है या रसूल अल्लाह हैया छू हैया सही नहीं बेअदबी हैया अल्लाह दे लाही लफ्ज इस्तेमाल नहीं तो अल्लाह मुताजा फकीरा माअल्लाह जो असा का कर्ज़े हसना जो खुदा मुताल को करे तो इन दे लगे जमात हैया फखाज ने हुजूर ने आरो तो फरमायो तुझो करो जवाब अबू बकर सिद्दीक ये जवाब फखाज इनकारी थी कि मुझे चयो ही बोले अबू बकर सिद्दीक गलत गाल दे माया गाल जई दाने का नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सामो अबू बकर सिद्दीक मौजूद हुजूर जी नजर हजरत अबू बकर सिद्दीक की तरफ काल जा हली रही हुई आसमान का हजरत जिब्रील ही आए हुजूर के अर्ज की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान की आयत खनी आया जिब्रील कहनी आयत या रसूल अल्लाह अल्लाह जो ही होगा लक़द समिअ अल्लाहु क़ौलल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। जब मानो ने गाल कहिया अल्लाह को ताजा असी शाहूकार है
जेका उन्होंने गाल कया अल्लाह फरमाए महबूब दिया बुधिया तेरे करे अबू बकर सिद्दीक जेका गाल कया गलत ना है अबू बकर सिद्दीक सिद्दीक मार पे लगा जो शाहिद सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ टाइम हाणे खत्म थियण ॾे वधे थो मान करी बसी करण वारो आहियां पर मुंहिंजा दोस्तो ही हज़रत अबू बकर सिद्दीक जो शान आहे जो गाल अबू बकर सिद्दीक दुनिया दे करे फखास उन जो इनकार कयो उन जी तस्दीक करी त अबू बकर सिद्दीक शुक्र अल्लाह कुरान में बयान फरमाई कया जेका फखास गाल कया अबू बकर सिद्दीक जेका गाल के चबात है अबू बकर सिद्दीक घर को में रहे सिद्दीक अकबर सजवा रब भी आ गाल बुधिया मां भी जो शाहिद है हजरत मुआज़ के नबी करीम अलैहि सलाम गवर्नर बनाए पे मोकलियो यमन में आमिल बनाए पे मोकलियो हुजूर असहाबन सबूरन सा मशवरो फरमायो ता जो छा मशवरो आ हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो सही असा का मशवरो न पुछो हा असा के गालाण जी ता जरूरत ही कोन है असा के थी दाई नो गालायो नबी करीम अलैहि सलाम फरमायो त जन गालन में मुझे तरफ वही ना है आयल उन्हनि ॻाल्हियुनि में मशवरो कंदो आहियां तंहिंजे करे मूं तव्हां सां मशवरो कयो आहे सभिनी मशवरो ॾिनो आख़िर में हुजूर फरमायो त मां हज़रत मुआज़ खां बि पुछां थो त मुआज़ जी पंहिंजी राय कहिड़ी आहे हुजूर फरमायो मुआज़ जी या रसूल अल्लाह तुंहिंजी कहिड़ी राय आहे सही मुंहिंजी राय उहा आहे वञण जे बारे में अॼु के मुंहिंजी राय उहा आहे जेका अबू बकर सिद्दीक जी राय आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाओ आसमान जे मथां अल्लाह या गाल कॾहिं बि पसंदि कोन थो फरमाए जो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु गलती करे या गलती जो इर्तिकाब करे माना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जेका गाल कंदो आ राय ॾींदो आ सा गलत कान हूंदी आ सही हूंदी आ सुभान अल्लाह हुजूर जा ही चार यार उहे हन आखिरी गाल उहे चार यार हन एड़ी त उन्हनि जी हुजूर सां मोहब्बत आ जो मुझा साईं जंग जा जानवर भी उन्होंने सलाम मोकलींदा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह तो जाने घणो वक्त न लगे दोड़ा जा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हज़रत मुआज़ जी गाल कई न हुजूर अलैहि सलाम उनके यमन मोकलियो गवर्नर करे पुछा वरी हुजूर एक दफे उन्हें खत लिखियो हज़रत मुआज़ जी तरफ सुभान अल्लाह हुजूर जो साहबी हज़रत सफीना हुजूर ने के खत नो सफीना एक खत तो खण मुआज़ ने पहुंचाया यमन में हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु राविया हज़रत सफीना हुजूर जो खत खयो यमन दे वने थो रस्ते में विच में ओ जंगो जीरो जबल अची वया जे रस्ते सां हज़रत सफीना के गुजरनो हुयो विच ते शींह वेठो आ हज़रत सफीना रज़ियल्लाहु ताला अन्हु सोचण लगा शींह रस्ते ते वेठो आ कीअं इनखे हटाया जो जान दे तमाम ते वधी वञा ॿियो न गई शींह के मुखातिब थी चवण लॻो शींह ॿुधो मुंहिंजे खीसे में मुस्तफ़ा जो खत आहे मां हुजूर जो खत खयो मुआज़ यमन वञी रहियो आहियां पर हुजूर जे खत जी ॻाल्हि हज़रत सफीना कई आहे शींह उठो रस्ते सां हटी वियो हज़रत सफीना खे रस्तो मिली थो वञे यमन में पहुता हज़रत सफीना हज़रत मुआज़ ताईं खत पहुचाए छॾियो हज़रत मुआज़ पढ़ियो जवाबी खत लिखी हज़रत सफीना के सयाने पूजो खत मुस्तफ़ा ताईं मदीने में पहुंचाया हज़रत सफीना वो खत खयो जवाबी खत खणी आयो सागे रस्ते सां मोटिया सागी ॻाल्हि ते अचे थो सागो शींह उन जाइ ते वेठो आहे हज़रत सफीना चयो सवेर मां आयो हुयुसि हिनखे चयो मुस्तफ़ा जो खत साणा रस्तो छॾे वियो हुयो हाणे बि रस्ते ते वेठो आहे हिनखे छा चवां सोचे सोचे हज़रत सफीना शींह ने मुखातिब थी फरमाइण लगा शींह हज़रत मुआज़ जो
खतो सोना मदीने दे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरबार में गया गरीब शीर रस्ते दा होया रस्ते दा हटी वयो हजरत सफीना मदीने में पहुंचा खतो हजरत माद रज़ियल्लाहु अन्हु हुजूर के दरबार में पेश गए सही बात हुजूर के बुधाई सही वाहे हो शीर रस्ते पे बैठे हो वापस बैठे हो साबू शीर रस्ते पे बैठे हो मूड के हेदावी दे करो हुजूर के खल्लो को फयावना परमे के सुन के बुधायो हजरत माद जो खतो होई दोजा शीर रस्ते ता उठी गयो हो रस्ते ता हटी गयो मुखे जाय मिली मा हलो आलो सही वजह हुजूर फरमायो सफीना तो की खबर आ शीर तो ने निहारो हो या रसूल अल्लाह बराबर निहारो हो हुजूर फरमायो या खबर कई त शीर तो छा गालायो हो जैसे इया मुखे खबर ना शीर मुखे डिठो हो वाप भी खोलियो होए जुबान भी हलाई हुए पर मुखे इया खबर ना है तो हुजूर सगालायो छागा सब हुई हुजूर फरमायो तो न समझो पर मोहम्मद की खबर आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुआ ना हुजूर के दिल जे पुछा जी खबर काने किते हजरत सफीना जंग में आ जबल में आ शीर रस्ते से आ हुजूर मदीने में आए सही फरमाता तो के खबर ना है पर मुंह के खबर आ तो शीर तो अच्छा लायो सुभान अल्लाह सही छा लायो हुजूर फरमायो जे हे ना भयो होए शीर तो साई लायो सफीना मदीने मा तो अची मुके मदीने वारे जा अहवाल दी दो वञो साईं जो खबर बुधा हजरत अबू बकर सिद्दीक जा हाल में अमीर उमर जा हाल बुधा हजरत उस्मान जो गालो बुधा हजरत अली मुर्तजा जो गालो बुधा उन जा हवाला दी दो वन इधर वापस आयो है तो समझो कोई न के कुछ को न बुधाई इधर वापस आयो है शीयतों के चलो हो सफीना ने मदीने को बनी इधर मदीने पहुंची तो मदीने वाले दे दरबार में मुझा सलाम पेश कजा हुजूर के भी सलाम रजा हजरत अबू बकर सिद्दीक के सलाम रजा अमीर उमर के सलाम रजा उस्मान ज़ुन्नूर मौला अली के सलाम रजा सुहैब रूमी के सलाम रजा बिलाल हबशी के भी मुझा सलाम रजा सुभान अल्लाह मुझा मोहम्मद अमीर के सारे दे जो सलाम तो सुभान अल्लाह मुझा मोहम्मद अमीर के सारे दे जो सलाम सारे दे जो सलाम मोहम्मद अमीर के सारे दे सलाम सुभान अल्लाह पैरो यार सिद्दीक हुए मथे दार फीका साथ सिद्दीक इमाम के उजा सारे तेज सलाम जो सुभान अल्लाह दियो यार उमर जय तंबायो हो कुफर कहे आदिल उमर इमाम के उजा सारे तेज सलाम सुभान अल्लाह दियो यार उस्मान जय जमा कयो हो कुरान तहे आलिम इल्म अल्लाह के मुझा सारे तेज सलाम सुभान अल्लाह चौथो यार हैदर जय
पर कहे आप गज़ार इमाम के खुदा सारे दे सलाम सारे दे सलाम ओ पांडिया दा पैगाम खुदा मोहम्मद रखे सारे दे सलाम। हुजूर जा उहे यार हल मुस्तफा जा उहे यार हल जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन यार खे जंग जा जानवर बि सलाम मोकिलण पिया जो सुभान तो जेकर को अची बेअदबी करे तेरे यार की शान में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे यार मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ अमीर उमर हज़रत उस्मान जे शान में तो पोइ जंग जे जानवरनि खां बि ये माण्हू चट चइबा जेके मुस्तफा जे यारनि जा बेअदब अल्लाह जो शुक्र आहे जो तव्हां सां अहले सुन्नत व जमात वारा मदीने वारे जे असहाबनि सां बि मोहब्बत कंदा आहियूं त रसूलुल्लाह जे अहल बैत सां बि मोहब्बत कंदा आहियूं। अल्लाह ताला जी ज़ात का दुआ है अल्लाह ताला मुझे चवण अवा जो ॿुधण क़बूल फरमाए। ऐं वरी मशकूर आहियां हज़रत मौलाना असदुल्लाह सिकंदरी साहब जन जन मूंखे दावत ॾेई करे हिन जाइ ते तकरीर करण जो मौक़ो फराहम कयो। अल्लाह ताला मुझे चवण अवा जो ॿुधण क़बूल फरमाए। अक़ीद अहले सुन्नत जे मथां अल्लाह ताला तव्हां असांखे इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दोस्तों तकरीरन ऐं नातन जे लाइ महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं अव्हां वटि असांजूं तकरीरूं